अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो GM न्यूज़ ख़बरनि जी अपडेट जे सिलसिले खे अॻियां वधाईंदे तव्हांखे टनबागो खां ख़बर ॾालूं। टनबागो खां असांखे रिपोर्टर अली गुलाम खोसो रिपोर्ट करे रहियो आहे। टनबागो में सारियल जे फसल जो फ़ी मण रेट घटि करण ऐं मॉइस्चर जी आड़ में कटौती करण ख़िलाफ़ समय आबादकारनि ऐं हारियुनि तरफ़ां टनबागो जे मुख्य बागेवाह चौक ते अहमद दल, शाहनवाज़ जमाली, दिलबर सिंधी, सचल हालेपोटो, लखाडिन उमराणी ऐं ॿियनि जी अॻवानी में धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं करे टनबागो खां बदीन तलाह, यूडो ऐं पंगरियो रोडनि ते ट्रैफ़िक मुअतल थी वई। धरणे खे ख़िताब कंदे आबादकार अॻवाननि चयो त अॻु सारियल जो फ़ी मण रेट 4500 खां 4700 रुपयनि ताईं हली रहियो हो। जॾहिं बदीन में सारियल जो फसल मार्केट में आयो त वापारियुनि फ़ी मण रेट घटि करे 3000 रुपयनि ते ख़रीद करे रहिया आहिनि ऐं वापारियुनि पारां मॉइस्चर जी आड़ में फ़ी मण ते 6 किलो खां 8 किलो ताईं नाजाइज़ कटौती कई पई वञे। हिननि मुतालबो कयो आहे त सारियल जो फ़ी मण रेट 4500 रुपयनि ताईं मुक़ररु करे फ़ी मण ते थींदड़ नाजाइज़ कटौती बंदि कई वञे। आबादकारनि चयो त 10 अक्टूबर ते DC बदीन तरफ़ां आबादकारनि ऐं वापारियुनि जो इजलास सॾायो आहे, जंहिं में आबादकारनि जा मुतालबा मंज़ूर न थिया त एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी।